कंहिं ज़माने जी ॻाल्हि आहे त हिकिड़ो ईरानी सिपाही क़िस्मत सां सिंध में बीमार थी पियो ऐं रहिजी वियो। ॿिया संदसि संगती पंहिंजे मुल्क हलिया विया। सिपाही जॾहिं चाक़ु थियो त वटि समर न हो न सवारी, सो लाल कलंदर शहबाज़ ते चिल्लो कढी वेही रहियो त मूंखे पंहिंजे मुल्क माण। राति ॾींहुं उहा लोरी लॻल हुयसि। हिकु ॾींहुं इशारो मिलियुसि त वताए फ़क़ीर खे ॻोल्हे वञी लह, इहो कमु उन खां थींदो। सिपाही उथी पुछाऊं करणु लॻो। नेठि फ़क़ीर खे ॻोल्हे लधाई। चंबड़ी पियुसि त मूंखे ख़ुदा जे वास्ते ॻोठु मोकिल। फ़क़ीर आनी कानी कई, पर हिन चयो त मूंखे पुख़्तो ॾसु मिलियो आहे, कोन छॾींदोसांइ। फ़क़ीर माठ में रहियो। सिपाही बि इलाज मिंथो कंदो रहियो। हिकु ॾींहुं बीठे बीठे सिपाहीअ हिन खे सॾु कयो। चयईं त हेॾां अचु। सिपाही भर में अची बीठुसि। चयईंसि त तुंहिंजो साॼो पेरु मुंहिंजे साॼे पेर मथां ऐं खाॿो पेरु मुंहिंजे खाॿे पेर मथां रखी ॿाहूं सिधियूं करे अखियूं पूरे छॾ। सिपाहीअ ईअं कयो। फ़क़ीर बीठे बीठे दुहींअ जो वाचूड़ो थी वियो। घड़ी सिवा खां पोइ उन ई हंध ते ज़ाहिर थी बीठो। पघर में शल हुयो, मथसि दज़ चढ़ियल हुई। थकल माण्हूअ वांगुरु ॾिसण में पिया आयो। उते वेठलनि पुछियुसि त फ़क़ीर ॾे ख़बर। चयईं कहिड़ी था ख़बर पुछो। सेवाणीअ जी चटी वताए ते आई, घणो परे वञी निकिता हुआसीं।